الأولين والآخرين قائد الغر المهجلين حبيبنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل لا أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبھی محبت سے درود شریف پر اللہم صلی علی سیدنا و سندنا و مولانا و مرشدنا و مؤمننا مأوانا و ملجانا حبیبنا محمد وعلى آلہ و اصحابہ و ازواجہ و اولادہ و عطرتہ و آل بیتہ اجمعین सुभान अल्लाह। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों अल्लाह करीम का दुआ है तरफ इंशाअल्लाह असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए चओ आमीन करीमन जी मोहब्बत में जियारे ऐं रब शाल इन्ही मोहब्बत में मौत नसीब फरमाए अल्लाह करीम का दुआ है जिन नूरानी महफिल सजाई है खर्च कया कोशिश कई मेहनत कई अल्लाह उन्हनि जे दीन ऐं दुनिया में वाधारो फरमाए इज्जत ऐं माल में इजाफो फरमाए असीं जेकी बि मदीने वारे साईं जे बचड़नि जो ज़िक्र ॿुधण जे लाइ जमो थियासीं अल्लाह असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमाए रब जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा चंद लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत कया जिन में अल्लाह ताला साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम से ज़बानी अहले बैत अतार जी मोहब्बत जो मुतालबो कयो अल्लाह फरमायो कुल्ला अस्अलुकुम अलैहि अजरा नियर लाउड खराब करो जब सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना मुहम्मद मोहब्बत रखण वारा थी गलो मुंहिंजो वेठो पिया सुभान अल्लाह तव्हांजी नथी निकिरे माशाअल्लाह शाम जो पहरा थदकार थी वई आहे गर्मी भी खत्म थी वई आहे सुभान अल्लाह अगरिया पे आयो जोर से जो सुभान अल्लाह रब फरमायो कुल ए हबीब तू फरमाए पंहिंजी उम्मत खे चओ मुतालबो कर सो डरन का मुतालबो कर पता मोहम्मद सोडर में अचण वारन का मुतालबो कर केड़ो मुतालबो ला अस्अलुकुम अलैहि अजरा मां मोहम्मद करीम तवा के जेको दीन सिखारियो आ जेको कुरान सिखारियो आ जेको तौहीद सिखारी आ अल्लाह की वाट सिखारी आ तवा के मोमिन बनायो आ जन्नती बनजण जो तरीको बुधायो आ इन मेहनत जे बदले इन इनायत जे बदले मां मोहम्मद करीम तवा का कुछ भी नथो घुरा को बदलो नथो घुरा का शे तलब नथो कया सुभान अल्लाह जे कलमे के बदले महबूब फरमाए त सिर दियो त नबी जे नाले ते सिर कुर्बान करण भी सौदो सस्तो है सुभान अल्लाह। तो धमाको खत्म करीस मानू की आवाज समझ में अचे जेकरे जेको दिलबर नबी असा के दीन दिनो अल्लाह जी तौहीद दिनी इन जे बदले जे अल्लाह जो हबीब चवे त
त सिर जो जान जो खुदा जी इज्जत जो कसम आहे, जान घुरे त सौदो सस्तो थोड़ो ईगो घटाई दिले घटाई सफा बंद न करीस मामूली रखीस बेस बेस आवाज बढ़ाईस पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह आवाज की सुभान अल्लाह अर्ज पे कयो मैं जे कदे मुझो दिल पर नबी सिर घुरे बच्चा घुरे औलाद घुरे असा जो माल घुरे त आशिकन जे लाइ त सिर जो सौदो सस्तो आहे बच्चा लुटाइण सवला आहिनि माल ॾियण सवलो आहे अल्लाह जो हबीब तो फरमाए त माल न खपे दौलत न खपे तव्हांजो सिर न खपे अल्लाह तव्हांखे बख़्शे ॾींदो बस हिकिड़ो मुतालबो आहे अबा नबी का शे घुरे त नबी के ॾींदो कि न कोन ॾींदो ॻाल्हायो सुभान अल्लाह महबूब सोना चवनि कुझु ॾियो सुभान अल्लाह जे कंध को कोरे कपे महबूब जे कदमनि ते रखूं त इहो बि फ़ख्र जी ॻाल्हि आहे पर नबी तो फरमाए सिर न खपे हिकड़ी शे जो तलबगार आहियां इल्लल मवद्दत फिल कुर्बा सुभान अल्लाह एकड़ो मुंहिंजो गलो नथो हले लाउड वारे जी सेटिंग नथी हले ठाईस शोर खत्म करी नहीं छो शोर कयो माण्हुनि खे आवाज समझ में अचे पखे जो मसलो ना इहो तूं ठाई एतिरा बटण समझ में नथा अचनि पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए ए नबी चो पंहिंजे उम्मतुनि खे जेको मोहम्मद करीम तव्हां खे दीन सेखारियो आहे इन जे बदिले मूंखे हिकड़ी शे जो मूं तव्हां खे हर शे ॾिनी दुनिया जी नेमत ॾिनी क़ब्र हशर जी निजात ॾिनी तव्हां खे अल्लाह जी हर नेमत वठी ॾिनी इन जे बदले मां मोहम्मद करीम हिक शे थो घुरां तव्हां मुझे कुराबत दारन मुझे अहल बेतन सां मोहब्बत रखण वारा थियो अतिबू औलादकुम सलास खिसालिन मुझो मुतालबो आहे त पंहिंजे औलाद खे पंहिंजे बच्चनि खे टे ॻाल्हियूं सेखारियो टिन ॻाल्हियुनि जी हेर विझो आदत विझो या रसूल अल्लाह कहिड़ियूं नबी फरमायो हिकिड़ो हुब्बो नबीकुम व हुब्बो आल नबीकुम व क़िराअतिल क़ुरआन औलाद के टे आदतों सेखारियो हिकिड़ो पंहिंजे नबी जी मोहब्बत सेखारियो ॿियो नबी जे बचड़नि जी मोहब्बत सेखारियो ऐं टियों क़ुरान पढ़णु सेखारियो पंहिंजे बचड़नि खे नबी जी मोहब्बत सेखारियो ऐं उन्हनि खे ॿुधायो जे नबी सां असांखे प्यार आहे उन नबी जे बचड़नि सां बि असांखे प्यार आहे नबी जे औलाद सां बि प्यारा नबी जे अयाल सां बि प्यारा ऐं अहल बेतन जी मोहब्बत सां गॾु तव्हांजे सीने में आल नबी जी बि मोहब्बत हुजे त क़ुरान जी बि मोहब्बत हुजे सुभान अल्लाह सुन्नी जी निशानी आहे जो सुन्नी ज़बान से कुरान पढ़ंदो आहे दिल में अहल बेतन खे विहारींदो आहे सुभान अल्लाह हज्जतुल विदा जे मौके ते हज्जतुल विदा आखिरी हज साईं करीम जे हयात मुबारका जो ज़ुलहज में हज पढ़ियो अथनि मुहर्रम सफ़र छॾे रबीउल अव्वल में साईं जन जो इंतकाल मुबारक थियो आहे
ज़ाहिरी दुनिया ता पर्दो फरमायो था सुभान अल्लाह उन हज्जतुल विदा जो खुतबो दिनो वडो जामे खुतबो हुयो अजीम खुतबो हुयो साईं जन उन में फरमायो अल्लाह ते ईमान आणियो तौहीद ते कायम रहो अबे अम्मा जो ख्याल कयो न्याणी जो अदब कयो हुकूकुल्लाह हुकूकुल इबाद जी गाल कई मुझे दिल भर नबी तकरीर पूरी करे फरमायो ए मुझा उम्मतियो बुधायो छा जेका अल्लाह मुते डूटी रखी हुई जेको कुरान मुते अल्लाह नाज़िल कयो हुयो बुधायो मु तवां ते पहुंचायो कि कोन पहुंचायो सवा लख असहाबी नबी जे साम्हूं बीठा हुया सुभान अल्लाह सवा लख असहाबी सुभान अल्लाह सबनी सा खिताब कदे साईं ने फरमायो बुधायो छा मु नबी पांजो पैगाम तमा ताईं पहुंचायो कि न अल्लाह जो कुरान पहुंचायो कि न हड़नी चयो या रसूल अल्लाह तमा त हक अदा करे छयो तमा त दंग करे छयो तमा पूरो कुरान पहुंचाए छयो साईं ने फरमायो हाने मुतवज्जे थियो हे मुजा उम्मतियो अन करीब मां तमा का धार थियण वारो आया जुदा थियण वारो आया तवा जे अंदर मां ॿिरियूं शयूं छॾे थो वञा ॿिरियूं शयूं तव्हां जे पोयां छॾे थो वञा जेको उन्हनि में चंबड़ी पियो कॾहिं गुमराह कोन थींदो नबी तो फरमाए बशयूं छॾे थो वञा ए मुंहिंजा उम्मतियो बशयूं तव्हां जे हवाले करे थो वञा उन्हनि खे छॾिजो न उन्हनि खां परे न थीजो उन्हनि खां धार न थीजो जुदा न थीजो उन्हनि में चंबड़ी पइजो जे उन्हनि सां जुड़ियल हूंदो इन ॿिनि शयुनि खे अपनाईंदो कॾहिं गुमराह न थींदो शैतान जे वर न चढ़ंदो तव्हां गुमराही में न पवंदो अल्लाह तव्हांखे हिदायत वारो बनाए छॾींदो अजब ॻाल्हि आहे सामो केर बीठा था ॻाल्हायो नबी जा साहबी 10 ॼणा न 20 ॼणा न 50 ॼणा न 1000 न 5000 न 50000 न सवा लख साहबी पर साहबी के मामूली साहबी न जिन नबी सा जिंदगी गुजारी नबी सा हयाती गुजारी से सहाबी बिठा हुया ऐसा ही फरमाया मुझो हर असहाबी कन नुजूम बे अय्यहिम इक्तदईतुम मुझा हर असहाबी हिदायत जा सितारा आहिनि जंहिंजे कटो लॻंदो हिदायत वारा बणिजी वेंदो सुभान अल्लाह वो पाण हिदायत जा साहिब आहिनि नबी तो फरमाए बशयूं छॾे थो वञा उन्हनि खे छॾिजो न तव्हांखे बि हिदायत जी ज़रूरत पवंदी मां मोहम्मद करीम अहिड़ी शइ थो छॾे वञा जे उन्हनि में चंबड़ी पवंदो त कॾहिं गुमराह कोन थींदो या रसूल अल्लाह ॿुधायो उहे कहिड़ियूं ॿ शयूं आहिनि साईं जन फरमायो हिकिड़ो क़ुरान ॿिया मुंहिंजा अहल बैत हिकिड़ो क़ुरान छॾे थो वञा ॿिया मुंहिंजा अहल बैत छॾे थो वञा मुंहिंजे अहल बैतनि खां धार न थिजो क़ुरान खां मुंहुं न मोड़जो क़ुरान खे न छॾिजो अहल बैतनि खे न छॾिजो जेको इन्हनि खे छॾे ते हिदायत जी वाट छॾे ॾिनी हिदायत खां परे थी वियो सही वाट ते उहो हूंदो जंहिंजो हिकु हथु क़ुरान में ॿियो हथु अहल बैतनि में जोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह इहा शइ अल्लाह असां सुन्नियुनि खे ॾिनी आहे असां सुन्नियुनि खे अल्लाह इहा ॾिनी आहे जो सुन्नी क़ुरान बि पढ़ंदा आहिनि अहल बैतनि सां बि मोहबत रखंदा आहिनि
हिकड़ा गुमराही में पेजी विया चल रुगी कुरान पढ़ो अहल बेतन जी जरूरत ही ना है 24 कलाक कुरान जो लोलियो बाबा कुरान पढ़ो कुरान का सिवा कुछ ना है कुरान पढ़ो बराबर कुरान का सिवा कुछ ना है पर नबी त कुरान के अहल बेतन सां गडायो आहे चओ सुभान अल्लाह साईं जन फरमायो त अहल बेत कुरान का जुदा न थींदा कुरान अहल बेतन का जुदा न थींदो जिते कुरान हूंदो उते अहल बेत हूंदा जिते अहल बेत हूंदा उते कुरान सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़ा वरी चल रुगी अहल बेत कुरान पढ़णो ही ना है मोहरम जो महीनो जेको ॾिस भंग जा तोगाड़ा आयो चर्स पियो नशो कयो मकान वसायो पियो हूंदो चवंदो असां अहल बेतन जा हुबदार आहियूं कुरान त पढ़ कुरान अहल बेतन जो हुबदार आहीं कुरान मथे घुमाए कुरान त पढ़ जे कुरान कोन पढ़ंदासीं अल्हम्दुलिल्लाह सुन्नी याद इमाम हुसैन में कुरान पढ़ंदा है सुभान अल्लाह हजरत सैयद पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह गोलड़ा शरीफ वारो लाहौर जो इस्लामाबाद जो हजरत पीर मेहर अली जे कादियानियुनि सां मुनाज़रो कयो सुभान अल्लाह सुजात बिठायो बा तवज्जो मुडिया कादियानियुनि सां मुनाज़रो कई कादियानी हिंदुस्तान में कादियान शहर आहे उते हिकिड़ो हरामी पैदा थियो जी मां बि नबी आहियां अल्लाह जो माज़अल्लाह हजरत पीर मेहर अली फरमाए जे सच्चो नबी आई हला मुसा मुनाज़रो कर वेह मुझे सामने गाला पीर मेहर अली लाहौर जी जामिया मस्जिद में अचे बैठो टाइम मुकरर जो कादियानी भजी वियो जे मेहर अली के सामने कोन वेंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे लिखत में मुनाज़रो कंदासीं लिखत में तू लिखी जवाब दे मां सवाल कया तू लिखी जवाब दे तू सवाल कर मां लिखत में जवाब दिया पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो बा इन चवा लिखत में मुनाज़रो कयो ॿियोस वञी मुंहिंजो पैगाम हलिया मुझे सामो वे हिते वे कलम पर रखा थो कागज़ पर रखा थो तू रुगी सवाल कर मां कलम में हथ कोन विझंदुसि चवंदुसि कलम जवाब लिख कागज़ ते कलम पढ़ लिखण शुरू थी वेंदो कलम मां हथ में कोन विझंदुसि जेको सवाल कंदे वो कलम पाणे लिखंदो हाणे उन मुनाज़रे में हर मकतब फिक्र वारा जमा थिया हुआ सभई आया हिकु देवबंदी मौलवी साईं पीर मेहर अली जे पासे में वेठो हुजे ते कन में चयो साईं इहो वरी कहिड़ी दावा थो करे वो हरामी अचे वरी चवे कलम लिख हुननि जो त अक़ीदो कोने कोन करामतुनि ते अलाह वारनि जी करामतुनि में मञणी कोन हुन चयो त बाबा इहो कीअं थींदो कलम साईं एॾी वॾी दावा कई अथई हज़रत पीर मेहर अली फरमायो मौली साहब असां पाण दावा न कई आहे जॾहिं हुन चयो लिखत में सुवाल जवाब कयूं मुंहिंजे दिलि पर नबी मूंखे चयो मेहर अली दावा कर अॼु तूं जीअं चवंदे अल्लाह उहे करे ॾेखारींदो सुभान अल्लाह इन मेहर अली वटि मोहरमी मुसलमान समझो था हजरत पीर मेहर अली बतायो कि सही सैयद सुन्नी नहीं काठ दी कुन्नी नहीं सैयद सुन्नी नहीं काठ दी कुन्नी नहीं जे काठ जी कुन्नी नथी थी सके काठ ऐं बाह एक ॿिए जा दुश्मन आहिनि कुन्नी ठहंदी आहे लोह जी पितल जी ट्रामे जी समझो था जिस्त जी काठ जी त कुन्नी ठही न थी सके साईं जे कुन्नी ठहबी बाहि ते रखबी त साड़े छॾींदी साईं फरमायो बाबे तुंहिंजे सुवाल जो जवाब ॾियूं था साईं जन जो मुरीद हुजे ॾिठण वाढो वञा बा कुन्नी खड़िया काठ हे वियो मुरीद मुर्शिद जे हुकुम ते देर कोन कई वञी कुन्नी खड़े ठाहे खणी अचे साईं जन जी ख़िदमत में रखे साईं जन फरमायो बा पाहे पारियो टांडो दुखियो पाहे भरी फरमाइनि था कुन्नी रखो काठ जी पाहे ते हिन में चांवर विझो पानी विझो सुभान अल्लाह पानी टहिके पियो चांवर ठहनि पिया भत ठही तयार थी वियो सुभान अल्लाह फरमाया बाबा वठी अचो हमरा आखे जेको चए पियो सैयद सुन्नी नहीं काठ दी कुन्नी
नहीं साईं फरमायो अबा तो ते ते काठ जी कुन्नी नथी थी सके ही काठ जी कुन्नी ही पयत सैयद सुन्नी मां मेहर अली वेठो है न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह अशला कुल दे अल्लाह अशला समझ वरी सैयद जे सुन्नी हूंदो न उनखे अल्लाह वरी पावर बोड़ो ॾींदो चओ सुभान अल्लाह हाणे मूंखे वधीक वज़ाहत करण जी त ज़रूरत न आहे कंबर वारे सैयद जी बारे में सुभान अल्लाह जेका उन दावा कई केर साम्हूं बीठो कोन अल्हम्दुलिल्लाह इहो थी सैयद सुन्नी अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह असा हरू परवाल बेतन जा हुबदार नायूं था मुझो मुर्शिद दिलबर साईं तो फरमाए असा है दर्जा हुबदार आयूं कंदा आल नबी सा प्यार आयूं असा है दर्जा हुबदार आयूं कंदा आल नबी सा प्यार आयूं चो असा है दर्जा हुबदार आयूं कंदा आल नबी सा प्यार सुभान अल्लाह अर्ज पे कयो मुझे साईं फरमायो त मुंहिंजा अहल बैत कुरान सां जुड़ियल हूंदा कुरान अहल बैतन सां जुड़ियल हूंदो जॾहिं मां क़यामत जे ॾिहाड़े हौज़े कौसर ते बीठल हूंदुसि कौसर जे किनारे बीठल हूंदुसि कुरान ऐं अहल बैत या बिट मूंसां गॾु अचे कौसर ते मिलंदा सुभान अल्लाह कुरान जो हथ अहल बैतन जे हथ में हूंदो हिकु में गॾु कौसर ते अचे मूंसां मिलंदा ऐं साईं जन फरमायो कुरान चवंदो या रसूल अल्लाह हिननि असां सां मोहब्बत कई हुई प्यार कयो हुयो इन्हनि जी सिफारिश कर शिफात कर हिननि खे कौसर प्यार अहल बैत चवंदा या रसूल अल्लाह हिननि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हांजे दिल में अहल बैत जी मोहब्बत आहे कि न कोन्हे सुभान अल्लाह कुरान अहल बैत चवंदा या रसूल अल्लाह हिननि जी सिफारिश करण आयो ॿुधो हिकिड़ा कुरान पढ़ंदा उन्हनि जी बुक्स हूंदो दिल में अहल बैतन सां साईं जन फरमायो त कुरान उनखे कौसर जे वेझो अचण कोन ॾींदो हिकिड़ा अहल बैतन जी हुब रखंदा कुरान न पढ़ंदा कुरान सां दिल न हूंदी अहल बैत उनखे कौसर जे वेझो वञण कोन ॾींदा बुक्स जे अहल बैत रखण वारो अहल बैतन सां इनात रखण वारो ॿियाई रखण वारो बख़्शिश छोटकारो उनजो कोन थींदो जन्नत में उहो वेंदो इबादत उनजी क़बूल आहे नमाज़ूं उनजूं क़बूल हिन रोज़ा उनजा क़बूल हिन जहिड़ी दिल नबी जे मचड़न सां आहे सुभान अल्लाह मान तो चाहो तो दिल बंधन तो फरमाए दुरूद शरीफ पढ़ तो हदीस बताया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह साईं करीमन फरमायो मन बगद आदम मिन अहली फकद हरम शफाती जे मुझे घरानी मां के हिक सां बुग़्ज़ जो के जे दिल में रुगी इमाम हुसैन सां बुग़्ज़ हुआ हज़रत इमाम हसन सां बुग़्ज़ हुआ इमाम ज़ैनुल आबिदीन सां बुग़्ज़ हुआ या नबी जे बचड़न मां के हिक सां बुग़्ज़ तो रखे इनाद तो रखे दुश्मनी तो रखे मुझो दिल पर नबी तो फरमाए फकद हरम शफाती क्या मुझे ॾियारे उन जे लाइ मुंहिंजी शिफ़ात हराम हराम शिफ़ात कोन कंदुसि उनजी मुंहिंजे अहल बैतन सां दुश्मनी तो पाए मतलब इहो निकितो शिफ़ात उन्हनि जी थींदी जेके अहल बैतन जा हुबदार आहिनि सुभान अल्लाह समझ में ॻाल्हि आई
साईं करीम ने फरमायो फलो अन रजुलन सफन बैन रुकन वल मकाम तवज्जो जो हिते पंहिंजे ॻोठ में तूं हिकिड़ी निमाज़ पढ़ तोखे हिक निमाज़ जो अजुर मिलंदो मस्जिदुल हराम में मक्के पाक में बैतुल्लाह जे भर में भी निमाज़ पढ़ हिक निमाज़ जे बदले तोखे 1 लख निमाज़ुन जो अजुर मिलंदो सुभान अल्लाह नची सुभान अल्लाह 1 लख निमाज़ ज़मीन में सब का पाकीज़ ज़मीन गुंबद खज़रा जी आहे पोइ जेकॾहिं का भली ज़मीन ते आहे त उहा मस्जिदुल हराम जी ज़मीन आहे हुरमत वारी ज़मीन इते जेका इबादत कर कबूल जेको सजदो कर कबूल जेको रोज़ो रखंदे दुआ घुरंदे कबूल पर सॼे मस्जिदुल हराम में मकाम इब्राहिम ऐं हजर अस्वद जे विच वारी जाइ सभ खां वधीक शान वारी आहे मान वारी आहे इते भी मकाम इब्राहिम जिते इब्राहिम जा क़दम आहिनि ऐं हजर अस्वद मुल्तज़िम शरीफ काबे जो दरवाजो या विच वारी जाए अल्लाह वट मकबूल जाए मारूफ जाए इते भी तू जेका दुआ घुरंदे रत न थींदी कबूल सुभान अल्लाह कंदो वरी मक्को ऐं मदीनो ॾिसंदो आमीन अल्लाह मोकोड़े इते भी दुआ वञी घुरजो जंहिंजे लाइ जेका बि दुआ घुरंदो अल्लाह क़बूल कंदो पर साईं करीम फरमाए नबी तो फरमाए सफन बैनल रुकन वल मकाम मकाम इब्राहिम ऐं हजर अस्वद जे विच में बीही सल्ला वसाम को माण्हू हिते निमाज़ पढ़े रोज़ा रखे इबादत करे करे इते ही मरी वञे लकी अल्लाह अल्लाह सां मिले पर इन हाल में जो वह मुबग़िदुन ले अहल बैत मुहम्मदिन मोहम्मद करीम जे अहल बैतन सां उन जे दिल में बुग़्ज़ हुयो इनहाद हुयो फेर हुयो दुश्मनी हुई नबी तो फरमाए दखलन नार अल्लाह इनके जहन्नम में फिटो कंदो दोज़ख में उछलाई काबे में बुन जी इबादत कबूल नाहे बैतुल्लाह में बुन जी इबादत कबूल नाहे जेको अहल बैतन सां बुग़्ज़ तो रखे पर हिकड़ो फकीर पंहिंजे ॻोठ में वेठो आहे तकड़े ते वेठो आहे दुआऊं थो घुरे निमाज़ूं थो पढ़े सजदा थो ॾे पर दिल इमाम हुसैन जी मोहब्बत में भरियल अथसि सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुहर्रम जो महीनो अचे त अहल बैतन जे लाइ नंगर करे अहल बैतन जे लाइ क़ुरान खानी करे अहल बैतन जे लाइ ज़िक्र करे ज़रूरी न आहे त तव्हां हेॾो वॾो जलसो सजायो ये फतेह अली जो दोस्त सजायो आहे निसार बेशक गजी से वॾो जलसो करायो ज़रूरी न आहे अहल बैतन जे लाइ रुगी तूं पाण ई ॾही मोहरम ते वेही क़ुरान पढ़ी चओ मौला हे पंहिंजे नबी जे बचड़नि खे ईसा ले सवाब सुभान अल्लाह घर में जेका कुन्नी लहे हुन जो नालो रख त या अल्लाह हे नंगर मां नबी जे बचड़नि जे नाले खैरात थो आमीन ॿियनि खे खणी न दे तूं पाण खां बचनि खे खारा अल्लाह इन जो बि अजुर ऐं सवाब तोखे अता फरमाए बेशक वरी जो सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह अहल बैतन जो हुबदार आहीं त तोखे सिक रखणी पवंदी अहल बैतन जी हुबदार जंहिंजी दिल में अहल बैतन जी मोहब्बत आहे मदीने वारे साईं जे बचड़नि जी मोहब्बत आहे सुभान अल्लाह हदीस ॿुधाए दिल ठरी पवंदे मगरिब जो टाइम थियण वारो आहे हेलो भाई हेलो सुभान अल्लाह हमरा गर्मियुनि में बकोड़ जी हलायो अल्लाह कंदो ख़ुशि हूंदो अल्लाह
अगरचे गर्मी लगे थी तव्हां ज़िक्र हुसैन ॿुधण जे लाइ जमो थिया आहियो पुट इहो महबूब जे बचड़नि जे ज़िक्र ॿुधण जे लाइ वेहण न इहो तुंहिंजे जिस्म मां जेको पघर थो निकिरे जितां पसीनो निकितो उन जाइ ते इंशाअल्लाह जहन्नम कोन छुहंदी सुभान अल्लाह मुझे साईं फरमायो जेको दीन में अल्लाह जी राह में निकरे नबी जी हदीस अल्लाह जी राह में निकरे तव्हां अल्लाह जी राह में आया आहियो दीन सिखण आया आहियो कुरान ॿुधण जे लाइ आया आहियो मुंहिंजो साईं तो फरमाए अल्लाह जी राह में को निकरे उन में पघर निकरे या मिट्टी जिस्म ते पवे मिट्टी जो ज़र्रो जिते पियो उन जाइ ते जहन्नम जी बाहि हराम सुभान अल्लाह मामूली ॻाल्हि न आहे तव्हां शहीद करबला जे ज़िक्र जी मजलिस में वेठा आहियो आमीन दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह बराअतुम मिनन्नार वसल्लम मुझे दिल पर नबी फरमायो त अहल बैत अतहार नबी जे बचड़न जे मकाम जी सुञाण आले नबी जे दर्जे जी सुञाण या जहन्नम जी बाहि खां छो छुआरो आहे सुभान अल्लाह जेको मञे इमाम हुसैन जो हेश अजीब वबा अचे पई आहे असांजे मुस्लमाननि में खुदा पाण खे पंहिंजे बच्चनि खे इन बदबख्तनि खां बचायो जेके यज़ीद जी तारीफ़ थी कनि अहल बैत अतहार जे शान में रिवायतूं अचनि थियूं उन्हनि खे कूड़ो चवनि ग़लति चवनि इनकार कंदा रहनि तंडे न वञो उन्हनि जो मुंहुं न ॾिसो पुट उन्हनि सां यारी रखो जेको तोखे इमाम हुसैन जो ज़िक्र ॿुधाए नबी जे बचड़नि जी मोहबत सेखारे सुभान अल्लाह तोखे पंहिंजा बच्चा मिठा आहिनि नबी खे पंहिंजा बच्चा मिठा कोन हूंदा जवाब ॾियो तोखे पंहिंजो औलाद प्यारो आहे तुंहिंजे बच्चे के पेट में सूर पवे सॼी राति निंड न ईंदी बच्चो सुम्हे तो पोइ मां सुम्हां मां खे निंड न ईंदी ख़िदमत में सॼी राति गुज़ारींदी अल्लाह इमाम हुसैन सां जेको नबी खे मोहब्बत हुई अहिड़ी कंहिं पीउ खे पंहिंजे बच्चे सां मोहब्बत कोन समझ में आई यार लेकिन अजान पूरी दे जे वट अहल बैतन जी मोहब्बत जो सर्टिफिकेट ही सनत हूंदो मलाइका पुछंदा अहल बैतन जी मोहब्बत खणी आयो ही जे चवंदो हाओ त चवंदा हल पार पहुच जे मोहब्बत न हूंदी मलाइका पाण धिको ॾींदो धूड़ तौबा नबी फरमायो वल वलायतु लि आले मुहम्मदिन अमानुम मिनल अज़ाब अहल बैत अतहार जी ए वलायत दोस्ती जहन्नम जी बाहि खां बचण जो ज़रियो आहे अमान जो ज़रियो आहे सो दोज़ख खां बची वियो जेको नबी जे बचड़नि सां मोहब्बत करण वारो सुभान अल्लाह मु अर्ज़ पे कयो असांखे त पंहिंजा बच्चा प्यारा आहिनि पर मदीने वारे खे इमाम हुसैन सां सवायो प्यार हुयो फातिमा ज़हरा के हज़रत इमाम अली मकाम सां घणो प्यार हुयो ये गर्मी जी मौसम हुई हबीब किबरिया अम्मा फातिमा ज़हरा जे घर आया पुछा खन त ओ न्याणी फातिमा बुधा हसनैन किदे विया मुजा बचड़ा किदे विया साईं जन के अर्ज कयो अम्मा साण बाबा साईं हज़रत अली सां गद बाहर रांद खेत विया आहिनि घुमण विया आहिनि साईं जन माण्हू मोकिलियो फरमाइन था अली गर्मी आ मुझे बच्चन के गर्मी में बाहर न कढ मता उन जी तबीयत खराब थी वने मां मोहम्मद करीम इहो बतो सहा त गर्मी में उन के का तकलीफ अचे सुभान अल्लाह ये हुजरे फातिमा जे भरमाल जा अंदरा इमाम अली मकाम जे रोण जो आवाज आयो इमाम हुसैन नंढड़ो रुनो पे कम जे लाज़ित में रुनो पे हज़ीर हबीबे किबरिया फरमायो फातिमा मुझे बच्चे हुसैन के रोण न दे रोवार न तोके
खबर ना है तो हुसैन जो रोन मुखे अजियत तो पहुंचाए मुझे दिल चाहती हुसैन हमेशा खिलना क्यों रहे सुभान अल्लाह कुर्बान मुझा इमाम तुझे शान ता कुर्बान सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह भला जे नबी रोण बर्दाश्त न कयो गर्मी बर्दाश्त न कई छा महबूब के यो सुकून मिलियो होंदो छा इमाम हुसैन के तीर लगा हुंदा अल्लाह हजरत इमाम हुसैन जो रत वयो हुंदो बीबी उम्मे सलमा साण दी फरमाए तई मुहर्रम जो डी हुयो मां निंद्र में हुए सुखाब में मदीने वाले साईं जो दीदार थियो मूं डिठो महबूब जे चेहरे अनवर ते गिरदो गुबार जा आसार हुया सफर ता जण आया हुजन कपड़न ते मेरो लगल हुई मुचो या रसूल अल्लाह किथा आया आयो साईं जे अखन मां लुड़क बहन पिया रोई फरमाइन था ओ उम्मे सलमा खबर थई अज मुझे बच्चे हुसैन के शहीद कयो मक्तले हुसैन ता पियो तो अच्छा जो मुझे बच्चे की जो रद्द वहायो अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा हिकड़ी रिवायत में चेचो हजरत इमाम अली मकान की शहादत का बाद में सरे हुसैन खणी इब्ने ज़ियाद जा चमचा यजीद जा हवारी इमाम हुसैन जो सिर नेज़े ते सवार अल्लाह सिर ने जिस्म का धार करे सिर नेज़े ते सवार के तौबा न सिर्फ इमाम हुसैन जो सिर हजरत इमाम अली अकबर जो सिर नेज़े ते अल्लाह इमाम अली असगर जो सगीर सिर नेज़े ते आ बचड़न जो चेहरा हुआ त रत में चेहरा लाल हुया पर दिसण वारो दिसे पियो त चेहरे में नफ़ भी चमक पई नजर अचे जे उस ते अचे तेज उस जी चमक हुजे परे का हुसैन जो चेहरो जो खयो को मानू दिसण वारो दिसे पियो सिज जी चमक हुसैन जे चेहरे जी चमक का घटजी पई वने इमाम हुसैन जे चेहरे में अन्या वधीक चमक हुई सुभान अल्लाह मंझंदि जो वक्त हुयो मां चाहंदो टारन जे लाइ थोरी देरि वेठा हाणे मंझंदि जी गर्मी लहे त पोइ सफ़र था कयूं घोड़ा उठ माण्हू प्यासा रहंदा कीअं सफ़र कंदासीं थोरी देरि जे लाइ वेठा हज़रत बीबी सकीना साइण काफ़िले खां पासे ते वञी हिकिड़ो नंढो वण हुजे हुनजी छांव में ओट में सुम्ही निंड पइजी वई काफ़िले वारनि खे ख़बर कोन पई उहो बीबी सकीना खे छॾे अॻियां रवाना थी विया अल्लाह थोरो ई अॻियां विया थोरो कुछ फासलो ते कयुन हजरत इमाम हुसैन जे सर मुबारक वारो नेज़ो जे बदबख्त जे हथ में हुयो अचानक नेज़ो गरो थी वियो हथ मां छॾाए जे ज़मीन में पेवस्त थी वियो हिन कढण जी कोशिश कई त ॿाहिरि कढां हुसैन जो सिर ॿाहिरि कढां पर नेज़ो न निकितो ॿियनि दोस्तनि खे घुराई सदिक़ नेज़ो ॿाहिरि कढो पर नेज़ो न निकितो अल्लाह अकबर समझी विया त को राज़ जी ॻाल्हि आहे यज़ीदी लश्कर जो हिकु माण्हू हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन वटि वियो वञो वञी ज़ैनुल आबिदीन खे वठी अचो चओसि मुंहिंजे अबे जो सिर अॻियां नथो वञे छा माजरा आहे अल्लाह खे ख़बर कोन हुई त हुसैन जी नज़र पंहिंजे सीने ते सुम्हण वारी सकीना जी मथां आहे अल्लाह अल्लाह अकबर कबीरा हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन आया नेज़ो खजे न पियो विया वञी पुफी ज़ैनब साइण खे ॿुधाइनि ओ पुफी जी हे छा माजरा आहे अम्मा चयो काफ़िले ते नज़र विझो को रहियल त नाहे को खुटी त कोन पियो आहे ख़बर पई त सईदा सकीना पोइ मंज़िल ते रहिजी वई आहे टोड़ पाए वापसि वरिया त बीबी सकीना के वापस आन को वने जॾहिं करीब जो थिया अम्मा ज़ैनब ॾिठो त बीबी सकीना साइण उन ऋण में रेगिस्तान में उन वण जे हेठां हिकु औरत नकाब पोशा उन जी हंज में वेठी आहे सकीना उन औरत खे ॿुधाए पई अम्मा करबला
चाचे अब्बास जा बाजू ही कटना हुआ अली असगर के जालिमन ही तीर हया हुआ अली अकबर के पास पार्टी में बर्छी ही लगी हुई अल्लाह सईदा सकीना करबला जो वाक्यो पे बुधायो अयवा नकाब पोश जे सुडकन जा आवाज प्या जन बीबी ज़ैनब सान वेठो थी अम्मा तुंजा एहसान असांजे बच्चे जी सार लथई असांजी सकीना जी सार लथई तुंजू मेहरबानियूं केरा किथा आई आई इन परदेस में असांजी मदद कई नकाब जो हटाई बीबी ज़ैनब ॾिठो त चेहरे फातिमा ज़हरा अल्लाहु अकबर अम्मा फातिमा ज़हरा हुई साईं फरमायो ओ बच्चा ज़ैनब सकीना अकेली हुई मदीने में रहण मुनासिब न समझो पंहिंजे बच्चे जी सार लहण जे लाइ मां मदीने मां आई आहियां जो मूंखे पंहिंजे हुसैन सां उन जे बचण सां प्यार सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि करे मोकलानी मुसाफिर हल्या व्या करे मोकलानी पियासा सैयद न पीता पानी मुसाफिर हल्या व्या करे मोकिलानी ओ सकीना जा सुडका ऐ ज़ैनब जी ज़ारी रुनी पाक दामन सैयद विचारी अबाणन जी सीस में कई शहजादी बेगानी पियासा सैयद न पीता पानी मुसाफिर हल्या करे मोकिलानी तरार नहीं तीरन जो बड़ियो निशानो दिसी गम सजन जो रुनो पाक नानो ओ हुसैन जी हंज में कई अली असगर पुजानी पियासा सैयद न पीता पानी मुसाफिर हल्या व्या जे बच्चन सां मोहब्बत करो सुभान अल्लाह उते जे तू चाही थो मदीने वाले साईं जी बारगाह में तोखे शर्फ़ कबूलियत मिले तू महबूब करीमन जो प्यारो बणजण चाही थो दर इहो अथई त दिल इमाम हुसैन सां ला दिल शहीद करबला सां ला नबी जे बच्चन सां मोहब्बत करण वारो थी इंशाअल्लाह तुझे लाइ हे जहान बि वाह वाह थी वेंदो त हो जहान बि वाह वाह हकिया सुभान अल्लाह पर अहल बैतन जी मोहब्बत इहा है जो तुझो किरदार अहल बैतन वारो हुजे हकिया सूरत यजीद वारी बनायो वेठो हुजी चवी त मोहब्बत हुसैन सां समझो ता गाल लिखंदा समझो दाढ़ी यजीद के न वणंदी हुई यजीद नशो कंदो हुयो यजीद नमाज न पढ़ंदो हुयो यजीद कूड़ा वादा कंदो हुयो यजीद जुल्म कंदो हुयो यजीद मुसलमानन सां ज़ियादतूं कंदो हुयो अरे हक वठी ॾियण वारी ज़ात त इमाम हुसैन जी बेशक जेका रिवायत खोल सरे हुसैन जी गाल जिते हूंदी उते हुसैन जी सुहारी जी ज़िक्र हुसैन जी सुहारी जी सूह जो ज़िक्र तोखे ज़रूर ज़रूर जो तू अहल बैतन जो हुबदार आई जो अहल बैतन जो किरदार तोखे नथो वणे
अहल बेतन जी सुन्नत तोखे नथी वणे, अहल बेतन जो कम तोखे नथो वणे, किरदार नथो वणे, सदाई तो मां अहल बेतन जो हुबदार आहियां। पुट जे अहल बेतन जो हुबदार आहीं त तोखे निमाज़ पढ़णी पवंदी। जेको निमाज़ नथो पढ़े ऐं चवे मां अहल बेतन जो हुबदार आहियां, न ई तूं अहल बेतन जो हुबदार, कूड़ तो ॻाल्हाईं, कूड़ो ई तूं जो निमाज़ नथो पढ़ी चड़ी तो अहल बेतन जो हुबदार आहियां। कूड़ी मोहब्बत जी दात कर, कूड़ न ॻाल्हा, सच्चो थी। जे अहल बेतन जो मोहब्बतदार आहीं त सच्चो थी ॾेखार जो तूं क़यामत में उथी ऐं इमाम हुसैन फरमाए मोरे आ साधरन जे ॻोठ वारा तूं दुनिया में मूं हुसैन जे ताबेदारी में गुज़ारियो और याद तोखे पाण सां गॾाए जन्नत में। सुभान अल्लाह। ईअं न थिए जो तूं क़यामत जे ॾियारे उथी इमाम हुसैन तोखां पुछा करे तो मुंहिंजा नबी जा उम्मती जे दीन जे ख़ातिर मूं अली अकबर कुर्बान कयो, अली असगर कुर्बान कयो, तो उन दीन ते केतिरो अमल कयो हुयो। ॿुधा जवाब ॾे, आख़िरी ॻाल्हियूं आहिनि पुट मुंहिंजो, जवाब ॾियो मूंखे त तव्हां इमाम हुसैन खे कहिड़ो जवाब ॾींदा। इहो जवाब ॾींदो साईं निमाज़ छॾे आयोसि, ज़ुल्म हुयुसि, पराए प्लाट ते कब्ज़ो कंदो हुयुसि, मुसलमाननि जा हक़ खाईंदो हुयुसि, न्याणियुनि जा हक़ खाईंदो हुयुसि, पुटनि जा हक़ खाईंदो हुयुसि। मां ईअं थी आयो आहियां, चाचो हुयुसि भाइटि जा हक़ खाईंदो हुयुसि, नंढो हुयुसि वॾनि जी बेअदबी कंदो हुयुसि, अबे अम्मा जो नाफ़रमान बणिजी आयुसि। इहो तूं मुंहुं ॾेखारींदे इमाम हुसैन खे? न, अहिड़ो किरदार अपना जो इमाम हुसैन ख़ुदि तोखे क़यामत में पंहिंजे झंडे जे हेठां जमा फरमाए। सुभान अल्लाह। मुझू न्याणियूं मुझू भेनरूं जे मुझो आवाज़ ॿुधनि थियूं त मुझू अदियूं तव्हां बि उहो किरदार अपनायो जेको नबी जे बचड़नि अम्मा ज़ैनब सां किरदार अपनायो हुयो। बीबी ज़ैनब बेपर्दा थी बाज़ार में कोन आई हुई, एतिरी मुश्किल घड़ी हुई, तंहिं बावजूद बेपर्दगी इख्तियार कोन कई, गैर मुहरम मर्दनि जे विच में कोन वई। असां सदाईं जा अहल बेतन जा हुबदार आहियूं, आज़ादार विच मर्दनि जे विच में औरत भी थी मातम करे। मां अहल बेतन जी हुबदार आहियां। कहिड़ी अहल बेतन जी हुब्बा? बेपर्दा थी औरत निकिरे, उन जे मथां 70,000 अल्लाह जा मलाइका लानत विझंदा आहिनि जेसी वापस घर खणी नथी अचे। तौबा। अहल बेतन जी हुबदार आई तो पर्दो कर, सतुर कर, घर संभाल, घर में निमाज पढ़, रोज़ो रख। मुहर्रम जो महीनो 10 मुहर्रम जे ॾिहाड़े हिकिड़ो ॾींहुं रोज़ो रखो। नबी साईं फरमायो अल्लाह तुंहिंजे गुज़रियल ऐं ईंदड़ 2 सालनि जा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾे। सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते कुशादगी सां, फराख दिली सां पंहिंजे घर में ख़र्च कयो, कंजूसी न कयो। 10 मुहर्रम जे ॾींहुं कुशादगी सां ख़र्च कयो, फराख दिली सां ख़र्च कयो, पंहिंजे पुट ते, ज़ाल ते, बच्चनि ते कुशादगी सां ख़र्च कयो। इन घर में पूरो साल बेबरकती न ईंदी, अल्लाह बरकत जा मण बसाए छॾींदो। सुभान अल्लाह। का ॻाल्हि सम्झो था ले कोन था? 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो रोज़े रखण जो ॾींहुं आहे, ग़रीबनि जी प्यास बुझाइण जो ॾींहुं आहे, इमाम हुसैन जी यादि में क़ुरान पढ़ण जो ॾींहुं आहे। इनखे ग़िफ़लत में न विञायो। 10 मुहर्रम जी रात जेको माण्हू जागी गुज़ारे, अल्लाह उनखे लैलतुल क़द्र जेतिरा अजर ऐं सवाब अता फरमाए। सुभान अल्लाह। आशूरा जी रात एॾी बरकत भरी रात। जा दोस्तों अमल वारा थियो त अल्लाह राज़ी थे, अल्लाह जो हबीब शन राज़ी थे। हिकिड़ो दफ़ो फातिहा शरीफ पढ़ो त शुहदाए करबला जे अरवाह मुबारका खे ईसाले सवाब कयो।